एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद पारां मटियारी ज़िले जे एसाइज़ मां सब इंस्पेक्टर जे तौर तरक्की माणींदड़नि जे मान में एसएसपी ऑफिस मटियारी में तकरीब रखी वई। तकरीब में डीपीपी मटियारी आबिद हुसैन खमीसानी, एएसपी अल्ताफ हुसैन आराई समेत जिले के तमाम डीएसपीज़ ऐं पुलिस महकमे जे माण्हुनि शिरकत कई। एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद मटियारी ज़िले जे तरक्की माणींदड़ 9 सब इंस्पेक्टर्स के प्रमोशन जा रैंक लगाया ऐं मुबारकबाद ॾिनी। इन मौके ते एसएसपी मटियारी नूरुल हक रिंद चयो त उम्मीद करियूं था त तरक्की माणींदड़ सभई सचे दिल सां मेहनत ऐं कोशिश करे अवाम जी जान माल जी हिफ़ाज़त कंदा ऐं पंहिंजी ड्यूटी ईमानदारी सां अदा करे पुलिस महकमे मटियारी ज़िले समेत सिंध सूबे मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन कंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।